सेमण वेझो बूबक शहर में चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं। बूबक गवर्नमेंट हाई स्कूल में नामालूम चोर स्कूल में पयल एक वॾी बैटरी ॿियो भेरो चोरी करे आसानी सां फरार थी विया। गवर्नमेंट हाई स्कूल बूबक के प्रिंसिपल अज़ीज़ अहमद खुश्क की अगवानी में उस्तादनि ऐं शागिर्दनि हाई स्कूल बूबक खां बूबक शहर ताईं एहतजाजी रैली कढी सख्त नारेबाज़ी कई। इन मौके ते हेडमास्टर अज़ीज़ अहमद खुश्क ऐं ॿियनि उस्तादनि मीडिया के ॿुधाईंदे चयो त असांजे हिन स्कूल मां ही ॿियो भेरो वॾी बैटरी 250 वोल्ट पावर जी बैटरी चोर चोरी करे आसानी सां फरार थी वञनि था। बूबक पुलिस पिकट इंचार्ज भी ख़ामोश है। उन्होंने वधीक चयो त असां HSO7 के भी बार बार शिकायतूं कंदा अचूं था पर कुछ भी नथो थिए। उस्तादनि ऐं शागिर्दनि SSP जामशोरो ऐं DIG हैदराबाद खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त असांजे स्कूल जी थियल चोरी जल्द खां जल्द वापस कराए ॾिनी वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची